पीटीआई एमएनए लाल माली चयो आहे त एहसास प्रोग्राम सां सिंध हुकूमत जो को बि तालुक नाहे। अवाम जे टैक्स जो पैसो अवाम ते ख़र्च पियो थिए। पीटीआई एमएनए लाल माली प्रेस क्लब उमरकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एहसास किफ़ालत प्रोग्राम साफ़ ऐं शफ़ाफ नमूने हली रहियो आहे। हुन चयो त एहसास किफ़ालत प्रोग्राम वफ़ाकी सरकार जो आहे। ॿिया अजायो क्रेडिट खणण जी नाकाम कोशिश कनि पिया। सिर्फ उमरकोट में 1 लाख से ज़्यादा लोगों को एहसास कफ़ालत प्रोग्राम के तहत 12,000 रुपये कैश डिस्पर्स किए जा रहे हैं। उनको पेमेंट 12,000 रुपये की जा रही है। उस पेमेंट के लिए किसी भी एमपीए, किसी भी एमएनए, किसी भी काउंसलर, किसी की भी सिफारिश की ज़रूरत नहीं है। लाल माली चयो त एहसास प्रोग्राम सां सिंध हुकूमत जो को बि तालुक नाहे। ही अवाम जे टैक्स जो पैसो आहे जेको अवाम ते ख़र्च पियो थिए। हुन चयो त पीपी सरकार गुज़िरियल केतिरनि सालनि खां सिंध में हुकूमत करे पई, पर उहा अवाम खे कुझु बि नाहे ॾेई सघी। अवाम ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk